बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करियां थो उन रब करीम जे नाले सां जेको निहायती महिरबान ऐं बाजारो आहे। क़ाबिल एतिराम उस्ताद साहिबान ऐं मुंहिंजा प्यारा साथियो, अस्सलामु अलैकुम। प्यारा साथियो, अॼु मूंखे जंहिं मौज़ू ते मुख़्तसर लब कुशाई करण जो मौक़ो ॾिनो वियो आहे सो को आम मौज़ू नाहे, उहो हिकु अज़ीम मौज़ू आहे ऐं उहो मौज़ू आहे आज़ादीअ जी अहमियत। ऐं मां पंहिंजे तक़रीर जो आगाज़ हिन शेर सां करणु चाहियां थो। ही धरती असांजी शान वा, ही परचम असांजी सुञाण। ही धरती असांजी शान वा, ही परचम असांजी सुञाण। आज़ादी जी हर नेमत ते कयूं रब पाक जो अहसान। प्यारा साथियो, आज़ादी अल्लाह साईं जे तरफ़ां कंहिं बि मुल्क लाइ हिकु वॾी नेमत आहे, जंहिंजो अंदाज़ो उन्हनि माण्हुनि खां पुछो जेके कंहिं ॿिए जी ग़ुलामीअ में ज़िंदगी गुज़ारनि था। साथियो, आज़ादी सिर्फ़ु हिकु लफ़्ज़ न आहे, पर ही क़ौमनि जी सुञाणप, इज़्ज़त ऐं बक़ा जो नालो आहे। आज़ाद फ़िज़ा में साहु खणणु, पंहिंजी मर्ज़ीअ सां तालीम हासिलु करणु ऐं पंहिंजा फ़ैसिला पाण करण ई असुलु आज़ादी आहे। आज़ादी जी छांव में ई इंसानु तरक़ी करे सघे थो। प्यारा दोस्तो, असांजे बुज़ुर्गनि जहिड़ोक क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना हिन मुल्क खे हासिलु करण लाइ बेशुमार क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। हाणे इहा असांजी ज़िमेवारी आहे त असां पंहिंजे हिन वतन जी हिफ़ाज़त करियूं। उन लाइ असांखे महिनत करणी पवंदी, इल्मु हासिलु करिणो पवंदो ऐं पंहिंजे मुल्क खे अमन ऐं तरक़ीअ जो गहवारो बणाइणो पवंदो। मोअज़्ज़िज़ साथियो, मां पंहिंजे तक़रीर जो इख़्तिताम हिन शेर सां करणु चाहियां थो। सिंध जी सूंहुं पाकिस्तान जी शान, सिंध जी सूंहुं पाकिस्तान जी शान। असांजो ईमान पाकिस्तान, पाकिस्तान, पाकिस्तान ज़िंदाबाद।